हिकिड़ो सुहिणो शहज़ादो मूंखे वणे थो ॾाढो। अदा मुंहिंजो ॾिठो कहिड़ी ॻाल्हि ता सोशल मीडिया प्लेटफॉर्म्स जे नाकारी पासन के छॾे जेकॾहिं ॻाल्हि हाकारी पासन जी कजे त इहो टिकटॉक ऐं फेसबुक रील्स समेत ॿियनि सोशल मीडिया प्लेटफॉर्म्स ऐं एप्स जो ई मौजूदो आहे जंहिं कुंड कुड़श में लिकल टैलेंट खे दुनिया जे अॻियां आणे बीहारियो आहे। अॼु जेकॾहिं तव्हां कहिड़े बि इलाइक़े जे बासलाहियत माण्हुनि खे पंहिंजी मोबाइल में ॾिसो था त इहो सोशल मीडिया एप्स जो ई कमाल आहे जेको इन्हनि जे अचण खां अॻु मुमकिन ई न हो। अहिड़े ई हवाले सां कुझु ॾींहंनि खां भारत जी हिकु सिंधियाणीअ जूं कुझु वीडियोज़ सोशल मीडिया ते वायरल थी रहियूं आहिनि जिन में उनखे बहितरीन झुमिर हणंदे ॾिसी सघिजे थो। हूअं त झुमिर बि पंहिंजो पाण में हिकु वॾो फन आहे पर हिन छोकिरीअ जी ट्रेडमिल ते एक्सरसाइज दौरान निराले अंदाज़ में झुमिर हणण वारे फन सोशल मीडिया जे ख़ासि करे सिंधी वाइपेदारनि में बड़धक मचाए छॾियो आहे छो त अमृता नाले इहा छोकिरी उर्दू गीतनि सां गॾु या वधीक सिंधी गीतनि ते बि रक़्स कंदे ॾिसी सघिजे थी। एमी खे झुमिर हणण जो सुठो शौक़ु आहे ऐं हूअ पंहिंजी ज़िंदगीअ में एक्सरसाइज खे बि ज़रूरी समझे थी। उन करे हूअ जंहिं वक़्तु बि एक्सरसाइज करण अचे थी त ट्रेडमिल ते घुमंदे घुमंदे डांस जूं हिकु ॿ वीडियोज़ बि रिकॉर्ड कयूं वञे थी जेके संदसि मदान खे तमामु घणियूं पसंदि अचनि थियूं। एमी जूं रनिंग एक्सरसाइज मशीन ते झुमिर हणण वारियूं वीडियोज़ यकीनन अव्हां खे बि वणंदियूं। इन सां गॾु अव्हां खे बि सोशल मीडिया एप्स खे नाकारी इस्तेमाल बदिरां पंहिंजी ख़ासियतुनि या टैलेंट जी ज़ाहिरीअ लाइ इस्तेमाल करण जो उत्साह पिणु मिलंदो।